नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। खैरपुर में मासूम ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। बी सेक्शन थाणे जी हद में जवाबदार 7 वरनि जे ॿारड़े सां ज़्यादती जी कोशिश कई आहे। ॿारड़े जे रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची खेसि बचाए वरितो आहे, जॾहिं त जवाबदार मौक़े तां फरार थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन खैरपुर में मासूम ॿारड़ीअ सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। ये बी सेक्शन थाने जी हद है, जिते जवाबदार 7 वरनि जी ॿारड़ी सां ज़्यादती जी कोशिश कई। अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जो रिपोर्टर अली अकबर गोपांग टेलीफोन लाइन ते मौजूद। अली अकबर, आगाह कजो इन हवाले सां। अॼु मासूम ॿारड़ी सां जेको आहे मुबैना ज़्यादती करण जी कोशिश कई वई आहे। ॿुधाए पियो त मेमून मौला में 7 साला ॿारड़ी सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार अब्दुल कदीर मेत्रो जेको आहे ॿारड़ी खे घर वठी ज़्यादती जी कोशिश कई। ॿारड़ी जे रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता त जवाबदार जेको आहे फरार थी वियो। होॾां राब्तो करण ते बी सेक्शन पुलिस जो चवणु आहे त जवाबदार घर ख़ाली करे फरार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ़्तारी लाइ छापा जेके आहिनि उहे हयां पिया वञनि। ऐं उन्हनि जो चवणु आहे त नीलगिरी खे जेको आहे मेडिकल लेटर जारी कयो वियो आहे। वधीक जेका जांच आहे उहा कई थी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अली अकबर गोपांग।